सिंध क़ौमी महाज़ पहिरें ॾींहं खां हिन जदोजहद में आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो त हिन बहरिया टाउन जे मेन गेट ते जीअं सिंध क़ौमी महाज़ 2015 में मुसलसल 4 कलाक इहो मोटरवे बंदि करे एहतजाज रिकॉर्ड कयो हुयो ऐं उन ॾींहं खां वठी अॼु ताईं असां अॼु ॾिसो न कल्ह हिते जेको जहिड़ो थियो आहे हिते माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि उहो ॾिसी करे असां हिते पहुता आहियूं त कल्ह खां रड़ियूं त बाबा क़ौम परस्त किथे आहिनि पर अॼु क़ौम परस्त पहुता आहिनि त ॻोठाणा किथे आहिनि जिन सां मसइलो आहे उहे किथे आहिनि हिते जा नुमाइंदा किथे आहिनि हिते जा समाजी वर्कर किथे आहिनि। ॾिसो जेसि ताईं हिते जो माण्हू मलीर जो माण्हू काठोड़ जो माण्हू ऐं हिते जो धरती धणी गॾु ॾिसो असां त मुसलसल हिन सिंध जे आजपे जे उन में लॻा पिया आहियूं त बाबा हर सिंधीअ जे पर अॼु ॾिसो न सॼी सिंध में एहतजाज थियनि पिया इहे क़ौम परस्तनि जी जदोजहद जे करे। अॼु सॼी दुनिया में एहतजाज थियनि पिया इन्हनि क़ौम परस्तनि जी जदोजहद जे करे। असां कल्ह बि हिननि ॻोठाणनि सां हुआसीं अॼु बि ॻोठाणनि सां आहियूं असां सां ॻोठाणा साथ ॾींहं न ॾींहं असां मलिक रियाज़ खे जेको कल्ह असांजे माण्हुनि सां हिते उनखे गोलियूं वसाई वियूं आहिनि जेको असां नियाणियुनि जे मथां बुलडोर चढ़ाया विया आहिनि उनजो हिसाबु असां मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन खां वठंदासीं ऐं असां हुकूमत खां मुतालबो छो जो मुतालबो जहिड़ा आहिनि ई कोन असां उन्हनि खे चऊं था त बाबा पंहिंजे माण्हुनि जी वालकी कयो वारसी कयो। कल्ह जेको वाक़ियो थियो उनजो केस बहरिया जे अमले ऐं मलिक रियाज़ जे ख़िलाफ़ु कटियो वञे।